खुदावंदी खणी आयो, कहिड़ो पैगाम खणी आयो। मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ही जेको शहज़ादो आहे जंहिंसां तव्हां प्यार था कयो, सादन लफ़्ज़नि में चवां जंहिंजे मथां अवां बचड़ो भी पंहिंजो कुर्बान करे छॾियो, जंहिंखे अवां पंहिंजे जिगर जो टुकड़ो था समझो, जंहिंखे अल्लाह बनायो भी तव्हांजे जिगर जो टुकड़ो। वक्त को ने खाई वियुसि न त ॻाल्हि खे खोलिया। मूंखे करबला जे मैदान में हलणो आहे। मुंहिंजा करीम मुस्तफ़ा इन शहज़ादे जे लाइ, इन शहज़ादे जे लाइ अल्लाह जो ही फैसलो आहे। हिन शहज़ादे जे लाइ अल्लाह जो ही फैसलो आहे। शहज़ादो तो मुस्तफ़ा जो हूंदो, उम्मत भी तो मुस्तफ़ा जी हूंदी। तवज्जो मुंहिंजा दोस्तो, तवज्जो मुंहिंजा दोस्तो, शहज़ादो भी तो मुस्तफ़ा जो हूंदो, उम्मत भी तो मुस्तफ़ा जी हूंदी। मैदान करबला जो हूंदो, कलमो तो मुस्तफ़ा ते पढ़ंदा, पर उहे ज़ालिम ॾाढो बेदर्दीअ सां, बेहयाईअ सां तुझे महबूब हिन बचड़े सां पेश ईंदा। अज तव्हां खे खोले ॿुधाईंदुसि मुंहिंजो हुसैन, कंहिंजो हुसैन, चओ चओ कंहिंजो हुसैन, ॻाल्हाए कंहिंजो हुसैन, चओ मुंहिंजो हुसैन ईमान आ। चओ मेरा हुसैन बाग़े नबूवत का फूल है। कहजो हुसैन मेरा, मेरा हुसैन बाग़ है नबूवत का फूल है। मौला 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 अली की जान है, खूने बतूल है। मौला अली की जान है, खूने बतूल है। सिर्फ हिकड़ो मिसरो, आले नबी का प्यार है, ईमान की जिंदगी। आले नबी का प्यार है मेरे ईमा की, गालायो आले नबी का प्यार है मेरे ईमा की। आले नबी का प्यार है ईमा की जिंदगी। से नहीं प्यार तो सब कुछ फजूल है। अहले सुन्नत जो अकीदो बुधो गर उनसे नहीं प्यार तो सब नबूवत का फूल है। मुझे करीमा काले सलातो रजा परवानो जिब्राइल पैगाम खणी आयो। अमा उलमा जे वाता बुधो मिस्कीन नाची दबी उलमा जे वाता मुफक्करन जे वाता मुहद्दिसन जे वाता सभिनी जे ज़ुबान मां साया काल बुधी पैगाम त अची वयो, पैगाम त अची वयो। इहो बावा सा सभिनी बुधो। अम्मा उम्मे सलमा के हुजूर फरमा, उम्मे सलमा जी मुंहिंजा आका ही पैगाम आयो आ, ही करबला जी मिट्टी आई आ, ये तो के शीशे में बंद करे दिनी थी वने। हे जडे गाढ़ी थी वने, हे जडे सुर्ख थी वने, उन दी तू यकीन समझ जा, उन दी तू यकीन समझ जा। अज मुझो बचड़ो हुसैन, अज मुझे कुल्हन जो सवार हुसैन मैदान करबला में मैदान मल्हाए करीम रब के राजी चुको आ। एस ताई तव्हां बुधो, इजाजत दियो त अॻियां शुरू कया। दिल चवे थी अॻिते, एस ताई त बुधो, दिल चवे थी अॻिते शुरू कया। थकिजी पिया हो त मां बस करण जे लाइ बि तयार आहियां। अगर बुधाण ला तैयार हो तो बुधाण जे ला भी ए सजन साईं जो मलंग तैयार आ। बुधाया अगते अजीजाने मन
पैगाम खुदावंदी अची वियो आ मुंहिंजो लजपाल हुसैन नंढड़ो आ मुंहिंजो लजपाल हुसैन नंढड़ो आ पैगाम खुदावंदी अची वियो आ पैगाम इमाम हुसैन दे आयो या मदीने जे महबूब दे आयो जल्दी बुधायो गालायो पैगाम आयो आ इमाम हुसैन दे आयो या मुझे लजपाल मुस्तफा दे आयो जल्दी बुधायो चो मदीने जे मीर दे आयो पैगाम मदीने जे मीर दे आयो आ पैगाम में बगालियों बुधायूं आयो मुझा महबूब मुस्तफा हुसैन भी तुझो आ उम्मत भी तुझी आ इन जुमले खे जो खोलणो आ हुसैन भी तुझो उम्मत भी तुझी करबला जो मैदान होंदो हिय भी थींदो हिय भी थींदो हिय भी थींदो अॻियों जुमलो जेको मख्फी रखियो वियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दरमियान में अल्लाह जे महबूब उन कंहिं मौके ते उनखे बयान कयो मां सादन लफ़्ज़न में चवां जॾहिं सौदो कयो वेंदो आहे तॾहिं शइ जी इंतखाब भी थींदी आहे त उन जी क़ीमत भी कोन ॿुधायव उन जी क़ीमत भी क्वालिटी ॾिठी वेंदी आहे शय जो इंतखाब थींदो आहे हीअ न खपे हीअ खपे हीअ न खपे हीअ खपे शय जो इंतखाब भी थींदो आहे क़ीमत जो तयन भी थींदो आहे हिन शय जी क़ीमत हेतिरी आहे पो जे मुंह घुरी क़ीमत मिलंदी आहे त ॾियो ख़बर ॾियण वारो ख़ुशीअ सां ॾींदो आहे या रोई ॾींदो आहे जवाब दियो त मां अॻिते हक़ीक़त ॿुधायां जॾहिं तयन क़ीमत जो थी वियो अल्लाह ऐं मुस्तफ़ा जे दरमियान में सौदो थी वियो मुंहिंजो लजपाल शहज़ादो त नंढड़ो आ मासूमा मासूमा 14 जो चंड्रा खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरमियान में सौदो तय थी वियो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा हाणे तव्हां सोचो सौदो तय थी वियो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जंहिं बच्चे जो सौदो कयो उन जे अम्मा खे ॿुधायो या कोन ॿुधायो जल्दी जवाब उन जे बाबे खे ॿुधायो या कोन ॿुधायो जल्दी जवाब ॾियो अवां नथा ॿुधायो त मां सुहिणे लतीफ़ खां थो पुछी ॾियां जे अवां नथा ॿुधायो बातिल पर लतीफ़ खां थो पुछां ओ भिटन जे विच में छुटन फ़कीरन जो जलसो ॿुधण वारा ओ भिटन ते रही करे अल्लाह जे दीन खे महबूब मुस्तफ़ा जे शरीयत खे सवली सिंधी में समझाइण वारा ओ दिल पर लतीफ़ ज़रा तू भी ॿुधा त मैदान करबला जो मामिलो सोने अली के खबर हुई या कान हुई खातूने जन्नत के खबर हुई या कान हुई जे खबर हुई तो उहे आया या कौन आया लतीफ जवाब थो दे दाढ़ी रत्तु रत्यास दाढ़ी रत्तु रत्यास दंदत मोतिन गुदिया चौधी माह चंद्र जे पिड़ में पेशानिया से अल्लाह नूर समावाति वल अर्द जलवो जमीन से सीमाहुम फी वजूहिहिम मुँह में मण गुतिया से कुकरा करबला जा मादर थे मेरा से कुकरा करबला जा मादर थे मेरा से गलन तारत फुड़ा दिल बर अली थे उघिया से मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे
लतीफ़ गवाही दिनी मौला अली मौजूदा, लतीफ़ गवाही दिनी अम्मा खातून जन्नत मौजूदा, अम्मा उम्मे सलमा गवाही दई रही है, हज़रत अब्बास गवाही दई रहे हो तो मुझो मुस्तफ़ा भी मौजूदा। हाँ मुझा यार सब कुछ अखिन जे आडो थियो, अखिन जे आडो थियो, पर सौदो जो थियला, सौदो जो थियला, दिल घुरी मिठाई जो वरतला तो वो सौदो खुशी सा कबूल करणो है ना मुझा जानी। तो खे आऊं केड़न लफ्ज़न में समझाया। हाँ मुझा दोस्त अम्मा उम्मे सलमा सुणी बुधाईंदी आ जॾहिं 10 मुहर्रम सन 61 हिजरी जो ॾींहुं हा मां पंहिंजे घर में आरामी हा, ख्वाब में ॾिसां थी मुझा करीम मुस्तफ़ा अची रहिया आहिनि, सदन जी तबीयत मुबारक, सदन जो जिस्म मुबारक ये महसूस थी रहियो आहे ॼण दूर दराज पंध खां सफ़र खां आया आहिनि। महबूबन जे जिस्म ते थकावट आहे। अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं मुझे महबूबन जो ही हाल। पाण फरमायो सलमा, पाण फरमायो सौम सलमा, हींअर हींअर मां मुस्तफ़ा काथों थो अचां, मैदान करबला खां थो अचां। जवाब ॾियो, जवाब ॾियो। मां कुरान जो जेतिरियूं सूरतूं चओ पढ़ण ला तैयार हाँ, सूरह अनफाल जी तिलावत करण ला तैयार हाँ। मैदान बदर हुजे, मैदान बदर हुजे, हुजूर जा गुलाम हुजन, थोड़ा हुजन, दुश्मन घणा हुजन, मुझो करीम मुस्तफ़ा रब के डोरा पोदे मौला, मौला मुझा थोड़ा थई जे न हिनन जी मदद न कयई, मौला पर तुझो नालो केर वठंदो, मौला इनन मुझी मदद, इनन मुझन गुलामन जी मदद फरमा। ऐ रब कुरान में देर न करे, पढ़ा कुरान जो आयतूं या हला पंहिंजे जगह ते वापस। जवाब दियो। रब सूरह अनफाल नाज़िल फरमाए, सूरह अनफाल में दिसो त रब कीअं थो दसे त मां कीअं महबूब जे गुलामन जो थक भगो, मां कीअं उन्हनि जे मथां बारिशूं बरसायूं ऐं बिअल्फिन मिनल मलाइकत मुर्दिफीन, मां हज़ारे मलाइक कीअं उन्हनि जे मदद ला मोकिलिया। ऐ मुसलमान कसम ते खुदा जो मुझो मुस्तफ़ा रुगी नेण खणी अंगल करे रब गुलामन जे ला हज़ारे मलाइक मोकिले, मुझो मुस्तफ़ा जे बचड़न जे ला रुगी नेण खणे हाँ, इरादो करे हाँ तो मुझो रब हज़ारे छा किरोड़े मलाइक मोकिले हाँ या कोन मोकिले हाँ। ई मलाइक भी उहे हन जन के सज़ा मिलंदी आ तो हुसैन जे दर तां वरी माफ़ी पूरन के ॾींदो। बहरहाल मुझा दोस्तों माफ़ कजो, सजदो मदीने में थी रहियो आ, सजदो जवाब दियो, सजदो मदीने में थी रहियो आ, वरी सजदो करबला में थी रहियो आ। हिकड़ो सजदो मदीने में थी रहियो आ, वरी ॿियो सजदो करबला में थी रहियो आ। हिकड़े सजदे में यार यार सां गड्डा, वरी ॿिए सजदे में यार यार खां जुदा थी सके। जेकरे समझी वया तो समझी वया, न त मां वधीक नथो खोलण चाहियां आकलारा इशारस्त। हिकड़े सजदे में मदीने में यार सा यार गड्डा, वरी ॿियो सजदो जॾहिं करबला में थियो आ, उते यार यार खां जुदा कीअं थो थी सघे। अञा अॻिते वधी करे जवाब ॾियो, सजदो केरु ॾेई रहियो आहे, चओ इमामुल अंबिया। जवाब दियो, सजदो केरु ॾेई रहियो आहे, इमामुल अंबिया, सरदारुल अंबिया, अल्लाह जो महबूब, मक़सूद कायनात सजदो ॾेई रहियो आहे, निमाज़ खुदा जी अदा करे रहियो आहे। मुक़्तदी जमायत मुझे मुस्तफ़ा जे आशिकन सहाबन जी आहे, पुठियां सहाबा बीठा आहिनि, अॻियां मुझो मुस्तफ़ा बीठो आहे, अॻियां नबियन जो सरदार बीठो आहे, पोयां पूरी उम्मत जा सरदार बीठा आहिनि। अजीजा ने मंजरा तवज्जह कर, सजदो मुस्तफ़ा करीम ॾेई रहियो आहे, सुबहान रब्बियल आला चई रहियो आहे। सजदो कंहिंजो ॾेई रहियो आहे, चओ अल्लाह जो। कंहिंजो सजदो ॾेई रहियो आहे, दिल खोले ॿुधायो कंहिंजो सजदो ॾेई रहियो आहे। सजदो अल्लाह जो ॾेई रहियो आहे। केरु ॾेई रहियो आहे, जो जंहिंजे लाइ रब क़ुरान में चवे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा, कमा क़ाल अल्लाह तबारक व तआला। जो रब चवे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, कमा क़ाल अल्लाह
आला जंहिंजे लाइ मुंहिंजो रब चवे आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू जेकी मुंहिंजो यार ॾींदो वञे वठंदा वञो चूचरा न कजो हेॾे होॾे न ॾिसिजो जेका मुंहिंजो महबूब रोके व रुकजी वञिजो अल्लाह जो ॾेई रहियो आहे सुभान रब्बियल आला जो ज़िक्र हली रहियो आहे उहो मुंहिंजो लजपाल हुसैन अल्लाह जो महबूब हुसैन अल्लाह जो हुसैन अल्लाह जो लाडलो हुसैन अल्लाह जो दादलो हुसैन जंहिंजे लाइ यादि रखो जीअं निमाज़ जे लाइ वुज़ू करणु ज़रूरी आहे ईअं जन्नत में वञण लाइ सीने में हुसैन जो हुजणु ज़रूरी आहे जियन नमाज जेला जियन नमाज जेला वुज़ू करण ज़रूरी आहे ये जन्नत में वञण ला पंज तन पाक जो प्यार हुजण ज़रूरी आहे जियन नमाज जेला जियन नमाज जेला वुज़ू जो हुजण ज़रूरी आहे ये जन्नत में वञण ला मुझे मुस्तफ़ा जे सहाबा जो अदब करण ज़रूरी जियन नमाज जेला वुज़ू करण ज़रूरी आहे ये जन्नत में वञण ला सादिकन सालिहन जी सोहबत ज़रूरी आहे मां वधण तो चाहियां सजदो अल्लाह जो हली रहियो आहे ॾेई इमामुल अंबिया रहियो आहे सजदो मुस्तफ़ा ॾेई रहियो आहे इमाम हुसैन नमाज़ में मौजूद न आहे इमाम हुसैन नमाज़ कान नियती आहे पुठियां नमाज़ कोन पढ़ी रहियो आहे जमायत में मौजूद न आहे अचानक घरां निकिरंदो आहे कंहिं वटां निकिरंदो आहे जो ख़ातून जन्नत जे हंज मां उथंदो आहे मौला अलीअ जे घर मां निकिरंदो आहे सुफ़ुन खे चीरींदो आहे चीरींदो ईंदो मुझो मुस्तफ़ा सजदे में होंदो हिकड़े मिंट जे लाइ मां हे सवाल छॾे थो वञा तारीख़ जा वञी किताब खोलियो इब्ने जूज़ी के खोलियो इब्ने कसीर के खोलियो क़र्तबी के खोलियो यहाँ जेके भी तारीख़ जा हवाला सभिनी खे वञी खोलियो सजदे में घणी देर लगंदी आहे जवाब ॾियो सजदे में घणी देर लगंदी आहे 3 दफ़ा सुभान रब्बियल आला में 10 मिंट कोन लगंदा आहिनि मुंहिंजो हुसैन आयो आहे अल्लाह अवां खे मदीने जी हाज़री नसीब करे मदीने पाक में पहुंची करे अमा के खबर पवंदी त मुस्तफ़ा जो मिंबर किथे आ अम्मा खातून जन्नत जो घरड़ो किथे आ अजीज़ाने मन पोइ सजी थ्योरी प्रैक्टिकली तव्हां खे समझ में अची वेंदी मुंहिंजो लजपाल हुसैन आयो आहे कंहिं बि सहाबीअ गवाही कान ॾिनी त मुंहिंजे भरमा हुसैन किरास कयो आहे छो त इस्लाम में नमाज़ में कुल्लो कुल्ले सां मिलाए बीहणो हूंदो आहे कुल्लो कुल्ले सां मिलाए सहाबी बीठा आहिनि दरमियान मां शइ लॻे हिकु न ॾिसे त ॿियो ॾिसे लेकिन मुंहिंजो लजपाल हुसैन लंघियो बि आहे कंहिं ॾिठो बि न आहे मुंहिंजे मुस्तफ़ा ताईं पहुतो बि आहे मुझो मुस्तफ़ा सजदे में हुसैन पुश्त ते चढ़ी वेठो बिहारण तो चाहिया मुझो करीम मुस्तफ़ा सजदो अल्लाह जो ॾेई रहियो आहे हमदो सना अल्लाह जी करे रहियो आहे मुझे करीम मुस्तफ़ा जो बचड़ो हुसैन जिस्म जो टुकड़ो आहे जिगर जो टुकड़ो आहे प्यारो आहे अचे पुश्त ते वेठो आहे कसम थव पैदा कंदड़ रब जो जंहिंजी जेतिरी बि उम्र आहे उन उम्र में हिकिड़ो ई जुमिलो ॿुधो थव मुझे करीम मुस्तफ़ा तेसी सजदे मां पेशानी मथे न कई जैसी लजपाल हुसैन पाण ही कोन लथो इहा ॻाल्हि आहे या न आहे जवाब ॾियो आहे या न आहे हथ खणो त मूंखे पक ते सभिनी ॿुधी आहे अल्लाह तव्हां खे सलामत रखे इन्हनि हथनि खे ख़ुदा सदाईं आबाद रखे बरकत वारो बनाए ज़रा हाणे गौर कर सजदो अल्लाह जो हली रहियो आहे पुश्त ते बचड़ो वेही रहियो आहे जवाब ॾे मुस्लमानो क़ुरान खे खोल हदीस खे खोल बचड़नि खे छॾे ख़ुदा जो फ़र्ज़ अदा करणो आहे हिते इमामुल अंबिया सजदो ख़ुदा जो ॾेई रहियो आहे पुश्त ते बचड़ो वेठो आहे हाणे जवाब ॾे ज़ुबान ते सुभान रब्बियल आला ज़ुबान ते तस्बीह ख़ुदा हली रही आहे दिल में हुसैन हली रहियो आहे
जुबान ते सुबहान रब्बियल आला हली रहिया, दिल में लजपाल हुसैन जो ख्याल हली रहियो त केॾी महिल तो हुसैन लगे मां मुस्तफ़ा सजदो पूरो कयां। अल्लाह अखियों खोल कलमे पढ़ण वारा जंहिं मुस्तफ़ा जे ज़ात जो अल्लाह जे दरबार में सजदो फर्ज जो सजदो हुसैन जे रज़ा ते लंबो थी रहियो आहे। ॿुधा अल्लाह जे रज़ा सां थी रहियो आहे या मुस्तफ़ा जे रज़ा सां थी रहियो आहे? जवाब ॾे, जवाब ॾे। जे मुस्तफ़ा जे रज़ा सां थी रहियो आहे तॾहिं बि असांजा ॿई हथ सोने गिह में, छो त मुस्तफ़ा जी रज़ा मुंहिंजे रब जी रज़ा आहे। जे अल्लाह जे रज़ा सां थी रहियो आहे क़ुरान पुॼाणा त मुंहिंजो मुस्तफ़ा उहो कंदो आहे जंहिंमें रज़ा उन जे रब जी हूंदी आहे। जे अल्लाह जी रज़ा इन में आहे, मुस्तफ़ा जी रज़ा इन में आहे। जेके अल्लाह ऐं अल्लाह जो महबूब सजदे लंबे करण के कबूल कयो आ, हुसैन सुणे के उथण जे सूरत में केरण कबूल न कयो आ। जॾहिं सजदो लंबो थी सके थो मुझो हुसैन लजपाल चाहे हाँ त मुझो अल्लाह यजीदन के क़यामत ताईं नीस्तो नाबूद भी करे सके पयो। मुझो अल्लाह ताकतवर आ, मुझो अल्लाह ताकतवर आ, लेकिन न थियो। छो न थियो? इम्तिहान त ॾियणो आ, दुनिया खे त ॾेखारणो आ, दुनिया खे त ॿुधाइणो आ। छो त क़ुरान जो कानून आ इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युक़ातिलून फी सबीलिल्लाह फयक़तुलून व युक़तलून वअदन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल क़ुरआन वमन औफा बिअहदिही मिनल्लाह फस्तबशिरू बिबैइकुमुल लज़ी बायअतुम बिही वज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। अल्लाह ताला कुरान करीम में वाज़िह ऐलान करे छॾियो मां अल्लाह सौदो कंदो हां जन्नत जो। छाजो सौदो कंदो हां? जन्नत जो। कंहिंसां सौदो कंदो हां? जेको जान ॾींदो आहे उनखे जन्नत ॾींदो हां, जेको माल ॾींदो आहे उनखे जन्नत ॾींदो हां, जेको बचड़ा ॾींदो आहे उनखे जन्नत ॾींदो हां, जेको मुंहिंजे राह में क़ुर्बान थींदो आहे उनखे जन्नत ॾींदो हां। सवाल कयोसीं करीम रब जे दरबार में, या अल्लाह फरमान तुंहिंजो हक़ आहे, क़ुरान भी तुंहिंजो हक़ आहे, तुंहिंजो मुस्तफ़ा जो फरमान भी हक़ आहे। क़ुरान ॿुधाए थो जन्नत उनखे मिलंदी आहे, मां क़बूल कयो। मदीने जे मीर ऐलान कयो अबू बकर जन्नती, उमर जन्नती, उस्मान जन्नती, अली जन्नती, तलहा जन्नती, जुबैर जन्नती, अशर मुबशरा। जानियूं ॾिनियूं, माल ॾिनियूं, कुर्बानियूं कयूं, बचड़ा ॾिना, नमाज़ूं पढ़ियूं। लेकिन सवाल मुझे करीम मुस्तफ़ा जॾहिं ऐलान कयो सईदा शबाब अहलल जन्नतल हसन वल हुसैन, ही मुझो हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार हन। जवाब ॾे उन वक्त मुझे लजपाल हसन ऐं हुसैन जी उम्र केतिरी आ? जवाब दे मुसलमान, उम्र केतिरी आ? चो बचपनो आ। महबूबन करीमन जॾहिं दुनिया खां रुख़सत थिया, महबूबन जी ज़ाहिरी हयात तय्यबा के जॾहिं महबूबन अलविदा फरमायो आ, उन वक्त इमाम हसन पाक जी उम्र 7 साल आ, इमाम हुसैन जी उम्र 6 साल आ। जवाब दे जॾहिं ऐलान मुस्तफ़ा फरमायो आ तॾहिं इमाम हसन जी उम्र केतिरी आ, इमाम हुसैन जी उम्र केतिरी आ? इस्लाम जो इस्लाम जो हुक्म आ, इस्लाम जो तरीक़ो आ। 70 सालन जो ॿार थे उनखे नमाज जे तरफ़ राग़िब कयो, उनखे नमाज ला वठी वञो, उनखे नमाज सेखारियो। न नमाज फर्ज़ थी आ, न रोज़ो फर्ज़ थियो आ, न जंग फर्ज़ थी आ, अञा का फर्ज़ियत थी कन्हे का जन्नत जी टिकेट न, जन्नत जे सरदारीअ जो ऐलान थी चुको आ। ही छा है? ये हकीकत छा है? जो ही ओ सौदो आ जेको खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरमियान में तय थियो आ।
ही कहिड़ो सौदो आहे माफ़ कजो मां टाइम खे कोन थो ॾिसां अलाए ॾाढो टाइम गुज़री वियो घणा मिंट बाक़ी हुआ मां ॾिसां थो हिन पासे उस मुअज़्ज़िज़ीन वेठा आहिनि सादात वेठा आहिनि ओला उस अचे विया माफ़ कजो सभई मूंखे ख़त्म कयूं ॻाल्हि खे उस अचे वई आहे तव्हांखे तकलीफ़ अचे वेंदी दिलि नथी चवे मूंखे तकलीफ़ अचे छो त ॾाढी ॾुखी जॻह दोस्तनि खे हिते वेझो कनि इजाज़त ॾियो त 2-3 मिंट ॻाल्हाए न त बसि अवां छांव में वेठा जेके उस में वेठा आहिनि उन्हनि जो फ़क़ीर आहियूं न मुंहिंजा दोस्त ग़रीब खे ग़रीब जो क़दुरु हूंदो मिसकीन खे मिसकीन जो क़दुरु थींदो असां फ़क़ीर माण्हू असांखे तकलीफ़ में रहण वारे जो अहसास आहे लेकिन मूंखे थोरो चंद मिंट बाक़ी ॻाल्हाइण जो मां अर्ज़ु पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको करीम मुस्तफ़ा जो बचड़ो अल्लाह जो दादलो जंहिंजे लाइ मुंहिंजो रब सजदा लंबा महबूब जा कराए थो उन रब जे आॾो दुश्मननि खे ख़त्म करण में देरि कान हुई मगर रज़ा रब जी इहा हुई सौदो अॻु में तय थी चुको मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जॾहिं मसनद खिलाफत ते फाइज़ थिया उन वक़्तु मौला अली कूफे ॾे वञनि था इन मक़ाम कुर्बो बला ते पाण क़ियाम फरमाइनि था पाण अखड़ियूं बूटे जॾहिं उथनि था ग़ुलामनि खे ॿुधाइनि था हिन जॻह ते मुंहिंजे बचड़नि जा ख़ीमा थींदा हिन जॻह ते मुंहिंजे बचड़नि जा कजावा हूंदा हिन जॻह ते मैदान सिंगारबो हिन जॻह ते मुझो हुसैन बचड़ो अल्लाह जे राह में कुर्बान थींदो मौला अली खे भी ख़बर आ हसनैन करीमैन खे भी ख़बर आ अम्मा खातून जन्नत के भी ख़बर आ मुझे करीम मुस्तफ़ा के भी ख़बर आ अज़वाजे मुत्तहरात मुस्तफ़ा के भी ख़बर आ इन करे हमेशा जला अल्लाहुम्मा हाउला सब्रन अजरा दुनिया में वो कहिड़ो पी आ जेको पंहिंजे बच्चे जी आला मंजिल ॾिसण न चाहींदो हर पी चाहींदो मुंहिंजो बच्चो वज़ीर आज़म थी वञे मुंहिंजो बच्चो फलाणे मक़ाम ते पहुचे जीअं तूं थो चाहीं त मुंहिंजो बच्चो सभिनी खां मथां हुजे मुंहिंजो मुस्तफ़ा बि चाहे तो मुंहिंजो हुसैन सभिनी खां निरालो हुजे अल्लाह बि चाहे थो अल्लाह करे ॾेखारियो ज़रा गौर कयो अंदाज़ो कयो मुझे करीम मुस्तफ़ा जे बचड़े सां ज़ुल्म जी इंतहा करे छॾी अथनि जिस्म जे मथां घोड़ा टोड़ाइण वारा ज़ालिम उन्हनि खे कहिड़ी ख़बर अथई उहो जिस्म मां तव्हां खां थो पुछां कलमे वारा हुया या हिंदू हुया जल्दी जवाब ॾियो अॼु हिंदू भी हुसैन पाक जो नालो वठी कंध झुकाए थो मुंहिंजा दोस्त नान मुस्लिम भी अॼु लजपाल जो नालो ॿुधी कंध झुकाए थो इन ॾींहंनि जो एहतराम करे थो लेकिन उन औलाद खे छा चवां जेको हलंदो थो अचे उते भी नमाज हली रही आ कलमो हली रहियो आ उहे नमाज कलमो पढ़ी करे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चई करे उन घोड़न ते वेही करे उन पाक जिस्मन ते घोड़ा था डोड़ाइन जन जिस्म खे मुझे मुस्तफ़ा सीने सां लगायो आ हो कलमे पढ़ण वारो ओ कलमे पढ़ण वारो जरा उन्हनि बदबख्तन जे बेहसियत निगाह कयो ख़बर भी आहे त ही उहे जवान आहिनि जिन खे मुंहिंजे मुस्तफ़ा हंज में वेहारियो आहे जिन खे मुंहिंजे मुस्तफ़ा कुल्हनि ते सवारी कराई आहे ही उहे क़दम आहिनि जेके उन दिलि ते लॻंदा हुया इमाम हसन सॼे पासे वेहंदो हुयो इमाम हुसैन खॿे पासे वेहंदो हुयो कुल्हे ते हुसैन वेठो आ उन जो अॻियों पेरड़ो भी दिलि ते आ पोयों पेरड़ो भी कलबे मुस्तफ़ा ते आ उन कलब ते लगी रहियो आ जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो इन्नहू लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक ही उहो कलबा ही उहा दिला जंहिंजो ज़िक्र रब क़ुरान में करे चवे त ही उहा दिला जेते मां पंहिंजो कलाम नाज़िल कयो आ दिलि ते नाज़िल कयो आ फी क़ल्बिक न दिलि ते
नाज़िल कयवा अला क़ल्बिक दिल ते क़ुरान नाज़िल थी रहवा हुसैन मथों वेठवा उन जो कदम हिकड़ो हिते आ बियो कदम हिते आ मुझे करीम मुस्तफ़ा जा गुलाम हो उन क़ल्बे मुस्तफ़ा जो मकाम छा है कुरान करीम जो मर्तबो छा है हुसैन पाक के इते इजाजत छो मिली छो त करीम रब के खबर आ मैदान करबला